नाज़रीन, अवां खे ब्रेकिंग न्यूज़ सां आगाह कंदा हलूं त स्टेप फाउंडेशन जी चेयरपर्सन मैडम शाइस्ता बलोच ऐं संदसि टीम मैडम रानी, स्टेप फाउंडेशन ज़िले शिकारपुर जो इंफॉर्मेशन सेक्रेटरी सहाफ़ी वली मोहम्मद भयो, अब्दुर्रहमान चाचड़ समेत ॻोठ जुमू ख़ान माहिर पहुची सिंध टीवी न्यूज़ ऐं रोज़ानी जीजल खानपुर जे रिपोर्टर सीनियर सहाफ़ी अब्दुल मालिक माहिर सां सांदन जे जीजल अमर सोट ऐं मासात जी फोतगीअ ते ताज़ियत कई ऐं गहरे ॾुख जो इज़हार कंदे अब्दुल मालिक माहिर खे चयो त मूंखे तमामु घणो दिली सदमो पइतो आहे त हिकु महीने दौरान अव्हां जे जीजल अमड़ सौट ऐं मासड़ फ़ौत थी विया आहिनि। अव्हां जी पूरी फैमिली सदमे में वरतल आहे, जंहिंजो दर्द आउं सम्झी सघां थी। मां तव्हां जे ॾुख में बराबरि जी शरीक आहियां। उन मौक़े ते सीनियर सहाफ़ी अब्दुल मालिक माहिर, मैडम शाइस्ता बलोच ऐं संदन जी टीम जो शुक्रियो अदा कयो।